बीजेपी सिंधी सेल मुंबई जो गठन, स्वर्गीय दादा झमटमल वाधवानी जी जे जन्म ॾींहं खे मल्हाइण ऐं सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जे 11 साल पूरा करण जे उप प्रधानमंत्री दादा LK आडवाणी। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। हिन सुहिणे सिंधी सेल जा सिरमौर यानी अध्यक्ष ठहिया सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जा MD श्री हीरू थरियाणी जी। क्रिएटिव हेड चंदा विराणीअ खे बि माला पहिराए सन्मान ॾेई असांजा प्यारा स्वर्गीय दादा झमटमल वाधवानी साहब जे सीताई जिंदगी संसार में सिंधियत कीअं बचंदी, सिंधी ॿोली कीअं बचंदी। होरी खिला मायार तो सा हिंदुस्तान में पखिड़ियल सिंध जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरनि खे खणी आयो जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल।